सूमल लॻु ॻोठ करम खान मरीअ में बाहि लॻण सबबि मुतासिर थियल ॻोठाणनि जे वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते मुतासिरीन अब्दुल हकीम, सारंग, रमज़ान, इमाम बख्श, शबीर, सलीम मरी ऐं ॿियनि चयो त असांजे घरनि खे बाहि साड़े पट करे छॾियो। 2 ॾींहं गुज़री वञण बावजूदि असां बेयारो मददगार वेठल आहियूं। असां वटि चूंडियल नुमाइंदनि तोड़े सरकारी ऑफिसरनि अचण जी ज़हमत न कई आहे। हिननि चयो त जॾहिं ग़रीबनि जे घरनि खे बाहि लॻे थी त को बि पुछण लाइ तयारु न आहे। जॾहिं त सियासी माण्हू खे वोट जी ज़रूरत पवे थी त उन्हनि खे ग़रीब यादि अची वञनि था। हिननि चयो त सिंध सरकार तोड़े चूंडियल नुमाइंदा असांजी वाह रखनि। ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वसी करे चूंडियल नुमाइंदनि जो घेरो तंग कयो वेंदो। हर ख़बर ते नज़र, लाइव न्यूज़ जी ख़बर।